ओम शांति। अजिजा मावाक्यन अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोड 18/1/95 रिवाइज कोड था। अज आहे 18/6/2023 का मावाक्य ज्ञान सरोवर उद्घाटन सां जे शुभ मुहूर्त ते अव्यक्त बापदादा जा मधुर मावाक्य। ज्ञान सरोवर जो उद्घाटन हूंदो उन समय बाबा जो महावाक्य उच्चारे ते उहो असां ॿुधूं था। अॼु वापसि खां रिवाइज करूं था 18/6/2023 ते। अॼु स्नेह संपन्न दिवस ते स्नेह जे सागर बाप दादा पंहिंजे अति स्नेह में समाये हुए लवलीन ॿारनि सां मिलनि था। सभिनि जा स्नेह जा गीत बाप दादा ॿुधदा रहंदा आहिनि ऐं ॿुधदा ई रहंदा। हर हिकु ॿार जो स्नेह बाप दादा ॾिसी बाप बि गीत ॻाईंदा आहिनि, वाह मुंहिंजो स्नेही ॿार वाह। ॿारनि में बि अॼु जे समृद्ध दिवस खे सेवा में साकार कयो ऐं कंदा ई रहंदा। ॿारनि जी अॼु जे समृद्ध दिवस खे सेवा में साकार कयो, मतलब जो भी उन्हनि प्लान कयो पंहिंजी शक्ति अनुसार। उन जी 18 जनवरी हुई न, त 18 समृद्धि दिवस खे सेवा में साकार कयो ऐं कंदा ई रहंदा। ब्रह्मा बाप भी ॿारनि जे गुण ॻाईंदा रहंदा आहिनि, लेकिन साकार रूप में, अव्यक्त रूप में और समीप व साथ जो विशेष अनुभव कराइनि था न। साकार रूप सां, अव्यक्त रूप में ऐं समीप साथ जो अनुभव करो था न। छा ॿारनि खे ईअं लॻंदो आहे कि बाप सदा साथ आहे? लॻंदो आहे साथ जन्म वरितो, साथ सेवादारी ठहिया और साथ ही साथ अॻियां भी आहियूं और साथ साथ हलंदासीं भी। ब्रह्मा बाप खे अकेलो सुठो न लॻंदो आहे। तव्हां माण्हुनि खे लॻंदो आहे अकेला आयो? साथ आयो न, साथ रहंदव, साथ हलंदव, साथ साथ राज्य कंदव न। शिव बाबा खे आराम ॾींदव ऐं तव्हां शिव बाबा खे आराम ॾींदव ऐं तव्हां सां गॾु ब्रह्मा बाप बि राज्य कंदव। शिव बाबा चवंदा आहिनि न, मां 2 युगनि ताईं मथे आराम कंदो आहे। कंहिंजी बि आवाज़ न ईंदी आहे न। बाबा खे पंहिंजो राज्य यादि आहे न। अॼु सेवाधारी आहियूं, कल्ह राज्य अधिकारी थींदासीं। पंहिंजो राज्य साम्हूं दिखाए में ॾे थो। पंहिंजे राज्य जो उहो स्वर्ग जो स्थान, स्वर्ग जो दिव्य शरीर रूपी चोलो तव्हांजे साम्हूं स्पष्ट आहे। बसि धारण कयो कि कयो, ईअं अनुभव थींदो आहे। पंहिंजो भविष्य स्पष्ट आहे। बाबा चवनि था पंहिंजो भविष्य स्पष्ट आहे न। अॼु वर्तमान आहे, कल्ह भविष्य में हूंदासीं। निश्चय आहे न, पक्को निश्चय आहे न। सभु पुराणा पक्का थी विया आहिनि, पक्का आहिनि, पक्का आहिनि। बाप दादा खे बि विशेष ब्रह्मा बाबा खे बि ख़ुशी आहे कि स्थापना जे हिकु आहे आदि साक्षी रतन ॿिया साम्हूं वेठा आहिनि ऐं ॿिया आहिनि स्थापना जी वृद्धि जे श्रेष्ठ रतन। बाबा जे साम्हूं स्थापना जा आदि रतन ऐं स्थापना जी वृद्धि जा श्रेष्ठ रतन वेठा हुया। त हिन संगठन में ब्रह्मा बाप ॿिन्ही प्रकार जे रतन खे ॾिसी हर्षित पिया थियनि ऐं ॿार बि केतिरो उमंग उत्साह सां शरीर जो बि सैल्वेशन जो बि ख्याल न रखंदे हुए ठंडी ठंडी हवाउनि में पहुची विया आहिनि। उहे ठंडी हवायूं तव्हां ॿारनि खे सलाम करण ईंदियूं आहिनि। उहे बि ॾिसो जॾहिं राज्य तख़्त ते वेंदा त पुठियां खां छा हूंदो? चवर हिलंदा रहंदा न। त हुननि सां ठंडी ठंडी हवायूं त ईंदियूं रहंदियूं न। त इहे ठंडी हवायूं बि चवर झुलाइण ईंदियूं आहिनि। छो जी तव्हां सभु बि ऊच विशेष आत्मायूं आहियो न। नशो आहे न। त अॼु ब्रह्मा बाप विशेष पंहिंजे जन्म जे साथी ऐं सेवा जे साथी, सेवा जे निमित्त पहिरियों रतन ऐं जन्म जे समय जा पहिरियों रतन ॿिन्हिनि खे ॾिसनि पिया।
अर्थात जॾहिं यज्ञ स्थापना थियो पोइ यज्ञ जी वृद्धि जे लाइ जो साथ में सेवा जो साथी रहिया उहो ॿई ॾिसनि पिया, ॿिन्हिनि खे ॾिसनि पिया। अच्छा, ये हाल भी राज दरबार मुआफ़िक ठहियो आहे न। ज्ञान सरोवर जो ऑडिटोरियम हाल राज दरबार लॻदी आहे न, त गैलरी में वेठा आहियो त गैलरी वारा भी सुठा लॻनि था न। हॉल में सभी भाउ भेण वेठा हुया, माताएं सभु ॿाहिरि वेठियूं। अच्छा, अॼु त माताउनि जो त्याग जो भाग्य आहे, उन्हनि खे बि हाणे मिली वेंदो। सुठी जगह सां तपस्या करो था न, सुठी तरह सां तपस्या करो था न, तपस्या जो फल मिलंदो आहे। ठंडी ठंडी हवायूं अचनि थियूं त धूप भी अचे थी न। अच्छा, ज्ञान सरोवर चईंदा या स्नेह जो सरोवर चईंदासीं। ज्ञान सरोवर में स्नेह जो सरोवर सुठो आहे न। ये ज्ञान सरोवर सेवा जो विशेष लाइट ऐं माइट हाउस आहे न। हिन धरणी सां अनेक आत्माउनि जा भाग्य जा सितारा चमकदा। अनेक आत्मायूं पंहिंजी बिछड़े हुए बाप सां मिलन मल्हाईंदियूं। ज्ञान सरोवर में जास्ती अज्ञानी माण्हुनि जी कॉन्फ्रेंस थींदी आहे, पोइ उहो बाप सां मिलंदा आहिनि त ज्ञानी थी वेंदा आहिनि न। अनेक आत्माउनि जी दुख दूर करण वारी धरणी आहे न। सरोवर में ईंदा आहिनि, सुख जी लहरुनि में लहराइण जो अनुभव कंदा आहिनि। हिन ज्ञान सरोवर द्वारा 3 प्रकार जे माण्हू 3 प्रकार जी प्राप्ति जे अधिकारी ठहींदा। कोई वर्ती जे अधिकारी ठहींदा, कोई वरदाननि जे अधिकारी ठहींदा, कोई सिर्फ़ दुआउनि जे अधिकारी ठहींदा। 3 प्रकार जी प्राप्ति संपन्न। ये श्रेष्ठ सरोवर आहे न। साधारण आत्माएं ईंदियूं ऐं फरिश्तो जीवन जो अनुभव करे वेंदियूं। साथ साथ अनेक ब्राह्मण आत्माएं तपस्या जी सूक्ष्म अनुभूतियुनि द्वारा अव्यक्त पालना सूक्ष्म योग जे सहज अनुभव प्राप्तियुनि जो लाभ वठजे। कई ब्राह्मण आत्माउनि जी श्रेष्ठ आशायूं स्व उन्नति जी पूर्ण थियण जो साधन ॾाढो श्रेष्ठ आहे। बाबा चवनि था कि सभु प्रकार जे ॿारनि जे लाइ बाबा चवनि था कई ब्राह्मण आत्माउनि जी श्रेष्ठ आशायूं स्व उन्नति जी पूर्ण थियण जो साधन ॾाढो श्रेष्ठ आहे। स्थान त कॉमन आहे, लेकिन श्रेष्ठ श्रेष्ठ अनुभव कराइण वारो आहे। विधि पूर्वक ज्ञान जी नॉलेज के विश्व में प्रत्यक्ष करण जो स्थान आहे। ऐं सभिनि खां पहिरियों फ़ाइदो त बाप ऐं ॿार जे मिलण जो आहे। ॾिसो बाबा चवनि था सभिनि खां पहिरियों फ़ाइदो हिते आहे कि बाप ऐं ॿारनि जो मिलन थींदो। ॾिसो डबल संख्या में मिलो था न, चाहे ॿाहिरि भी वेठा आहिनि काथे भी आहिनि, डबल संख्या त आहे त सभिनि खां प्रत्यक्ष ॿारनि जी संख्या आहे। डबल मिलन मनाए था। सम्झो ये ज्ञान सरोवर में सरोवर ठाहिण वारनि खे सहयोग ॾियण वारनि खे संकल्प सां हिम्मत ॾियाराइण वारनि खे जाते भी सेवा थिए न, लेकिन सुठा संकल्प भी कंदासीं त उते जाते भी सेवा थिए थी उन्हनि आत्माउनि खे हिम्मत मिलंदी। स्नेह जे हथनि सां सरोवर खे संपन्न करण वारा देश विदेश जे ॿारनि खे पद्मा पदम मुबारक हुजे, मुबारक हुजे। ये पहिरियों ई स्थान आहे जंहिंमें नंढा ॿारनि खां वठी करे जो भी ब्राह्मण आहिनि उन्हनि जे सहयोग जो तन मन धन लॻियो आहे। तन सां ईटियूं न उठाए, लेकिन तन सां पंहिंजे साथियुनि खे साथी ठातो, उमंग ॾियारायो त ईअं स्नेह सहयोग शक्ति जी बूंद बूंद सां सजो सरोवर आहे न श्रेष्ठ सफलता जो अनुभव कराईंदो रहंदो आहे न। त सभी सहयोगियुनि खे केर कोने कोने जे विदेश देश वारनि खे ऐं विशेष जे ठंडी ठंडी हवाउनि में बारिश में भी हिम्मत न हारी उन्हनि खे विशेष मुबारक हुजे। बाबा चवनि था मुबारक हुजे। बाप दादा ॼाणंदा आहिनि ॿारनि थोरी तकलीफ़ त उठाई, लेकिन प्यार सां उठाई, मोहब्बत में मेहनत जो अनुभव न कयो ऐं जाते हिम्मत आहे उते बाप दादा जी पदम गुणा मदद भी आहे। हिन करे बाप दादा मसाज भी कंदा रहंदा आहिनि ऐं कंदा ई रहंदा।
अच्छा, हितां जा इंजीनियर्स हथ उठाए समय ते संपन्न करण जी मुबारक हुजे बाबति चवनि था। पंहिंजे पाण खे तव्हांखे वेहण योग्यता मतलब तव्हांजे वेहण जी योग्यता ठाहे छॾीन। उन समय एतिरो ठही वियो हुयो कि ॿार वेही सघनि। बाप त अची वेंदा, वाइदो ई इहो हुयो न। तव्हां सभई हिननि खे मुबारक ॾियो। जंहिं हॉल खे सजायो उहो काथे आहे? ये मुन्नी पार्टी आहे न। ॾिसो, स्नेह जो सरोवर आहे त कलकत्ता सां इहे फूल आया आहिनि। कलकत्ता सां ॾाढा सुंदर फूल आया जंहिंसां सॼी स्टेज सजी हुई। अच्छा, तव्हां सभिनि खे बि पहुचण जी मुबारक। माताउनि खे बि पद्मावदा मुबारक हुजे। जाल मिस्त्री जिन हॉल में साउंड जो प्रबंध कयो। ॾिसो, अगरि हिननि जी हिम्मत न हुजे हा त मुरली न ॿुधी सघो आहे। सभई मुरली जे पुठियां त दीवाना आहिनि। मुरली जो साधन सभिनि खां श्रेष्ठ आहे। केतिरो सुठो प्रबंध कयो, आराम सां ॿुधण में अचे थो न, ॿाहिरि बि ॿुधी था सघो। इहे त ॾाढो सुठो प्रबंध कयो। जो बि सेवा जे निमित्त आहिनि, हिकु हिकु डिपार्टमेंट जो नाम छा वठूं, लेकिन हर हिकु सम्झे मूंखे स्नेह सहयोग जी मुबारक था ॾियनि। अच्छा, सभिनि खां पहिरियों मुबारक कंहिंखे? दादी खे, बाप दादा के चयो। बाबा चई दादी खे, के चयो बाप दादा खे। बाप दादा त ॾियण वारो आहे। बाप दादा सदा चवंदा आहिनि कि ॿारनि जो नंबर 1 सर्वेंट आहियां त बाप त सदा सेवादारी आहे, लेकिन ॿार बि सेवा में बाप सां बि अॻियां सहयोगी आहिनि। छा हिकु हिकु जो नाम वठूं, लेकिन दिल में हिकु हिकु ॿार जो नाम वठूं था, यादि पिया ॾियनि था बाबा। सभी डिपार्टमेंट खे मुबारक हुजे। लाइट जे बिना बि कमु न आहे, माइक जे बिना बि कमु न आहे। लाइट माइक सभिनि खे मुबारक हुजे बाबा। टीचर्स, तव्हां माण्हू न हुजो त सेंटर्स खुलियल आहिनि। हिकु हिकु खे ॾिसो केतिरा सेंटर्स खोलिया आहिनि। हिते सेवा जी राजधानी, हुते राज्य जी राजधानी हूंदी। अच्छा, पांडव बि ॾिसनि था न, सुठा सुठा पांडव बि पहुची आहिनि। पांडवनि जे बिना बि गति न आहे, लेकिन पांडवनि शक्तियुनि खे अॻियां रखियो। तव्हां माण्हुनि रखियो आहे कि बाप रखियो आहे? फॉलो फादर करो न। वैसे तव्हां सभी भी बाप जे समीप वेठा आहियो। ये न समझो कि सिर्फ यही समीप है, लेकिन जो भी साम्हूं आहे उहो अति समीप आहे। डबल फॉलोअर्स भी आया आहिनि। ये भी कमाल कंदा आहिनि। देश विदेश में प्रत्यक्ष करण जी सेवा ॾाढी सुठी करनि था ऐं कंदा रहंदा। अच्छा, पोइ बाप दादा ज्ञान सरोवर जे विशाल स्टेज ते बीह करे इंजीनियर सां गॾु मोमबत्ती जलाई तथा मुख्य टीचर्स एवं दादियुनि सां गॾु केक कटिंग। पोइ मुख्य दादी बाप दादा सां गॾु हॉल जे ॿाहिरि प्लाज़ा में आई, जिते बाप दादा 2000 खां बि अधिक संख्याउनि में वेठी माताउनि सां हथ हिलाए करे मुलाक़ात कई तथा ध्वज फहराई। तत्पश्चात जो महावाक्य उच्चारिया उहे हिन प्रकार आहिनि। बाप दादा त सभी ॿारनि जे दिल में जो बाप जी स्नेह जो झंडो लहराया था न, उन्हनि खे ॾिसी हर्षित था थियनि। बाप दादा कहिड़ो झंडो ॾिसंदा आहिनि? जो असांजे दिल में बाप जी स्नेह जो झंडो हूंदो आहे न, उहो बाप दादा ॾिसंदा आहिनि। ये सेवा जे लाइ आहे न। ऐं बाप ॿारनि जे विच में दिल जे स्नेह जो झंडो सेवा जे लाइ त वॾो लहराईंदा आहिनि। ऐं बाप ॿारनि जे विच में दिल में स्नेह जो झंडो आहे। त जीअं इहा फ्लैग सेरेमनी कंदा आहियो त ऊंचो लहराईंदा आहिनि, इहे ई सदा स्नेह में ऊंचे ते ऊंचो लहराईंदा रहो। ये झंडो बि बाप खे प्रत्यक्ष करण जो झंडो आहे। असां त सभिनि सां ॾाढो स्नेह सां हलूं त बाप जे स्नेह जो झंडो सदा ई लहराईंदा रहंदासीं। ये कपिड़े जो झंडो आहे, लेकिन कपिड़े जे झंडे में तव्हां सभिनि जो आवाज समायल आहे कि बाबा अची वियो। इहा प्रत्यक्षता जो झंडो हाणे कोने कोने में लहराइणो आहे। तव्हां सभी उहो लहरायो, उहो प्रत्यक्षता जो झंडो ॾिसंदव, ॿुधंदव
हर्ष थींदो। ये ही प्रत्यक्षता जो झंडो हाणे कोने कोने में लहरायो। जेको असां झंडो लहराईंदे न हुन में बाबा चए थो ये झंडे में तव्हां सभिनि जो आवाज आहे कि बाबा अची वियो। तव्हां सभी वो लहरायो, वो प्रत्यक्षता जो झंडो तव्हां सभी वो लहरायो, वो जेको वो लहरायो वो प्रत्यक्षता जो झंडो हूंदो न कि बाबा अची विया, हुनखे ॾिसी करे ॿुधे हर्ष थींदो। त अॼु ज्ञान सरोवर में कल्ह विश्व में ये झंडो लहराईंदा। हाणे ॾिस बाबा जो सेवा केंद्र केतिरा कोने कोने में थी विया आहिनि। तव्हां सभिनि खे तपस्या करणी पई हुनजी मुबारक, लेकिन ॾाढो आराम सां सुठी सां वेठा आहियो। जेतिरो तव्हांखे ॾिसण में अचे थो ओतिरो अंदरि पुठियां वारनि खे बि नथो अचे। तव्हां ॿाहिरि न आहियो लेकिन दिल जे अंदरि आहियो। सभु ॾाढा ॾाढा ख़ुशि नसीब आहिनि, इन करे सदा ख़ुशी बांटदा रहणो आहे, बांटदो रहणो आहे, ख़ुशि रहणो, ख़ुशी बांटणी आहे। पोइ बाप दादा चारों ओर ठहियल हुए भवननि खे पंहिंजी दृष्टि विधई त तव्हां पुनः हॉल में अची करे सभी इंजीनियर्स खे पंहिंजे हथनि सां टोली खिराई। ज्ञान सरोवर जी सेवा प्रति बाप दादा जा इशारा। ज्ञान सरोवर जो अहिड़ो प्रोग्राम ठाहियो जो विश्व में अहिड़ो सेवा समाचार कॾहिं स्थान ते न हुजे, चाहे यूएन हुजे या हुन खां बि वॾो स्थान हुजे, सभी हुन खां बि वॾो इहो थी वञे। हिन में सभिनि जो तन बि लॻियो आहे, मन बि लॻियो आहे, नंढे ॿारनि खां वठी ॿुढनि ताईं सभिनि जो धन बि लॻियो आहे। बाबा चवनि था सभिनि जो धन बि लॻियो आहे। जो त जीअं सभिनि जी सहयोग जी अंगुली लॻी त सेवा में बि सभिनि जी सहयोग जी अंगुली लॻणी आहे। प्लान ॾींदा रहो, लेकिन प्लान ठाहिण जे टाइम, वठण जे टाइम मालिक ठही करे ॾियो, ॾियण जे टाइम मालिक ठही करे प्लान ॾियो। सिर्फ़ फाइनल मेजोरिटी करनि त हुन समय बालक ठही वञो। बालक छा कंदो आहे? हाजी कंदो आहे न, मालिक छा कंदो आहे? न ईअं करो त बालक ऐं मालिक जो बैलेंस रखो। भाई खुद जो प्लान आहे उहो मालिक ठही करे ॾियो, मेजोरिटी फाइनल थिए त बालक थी वञो। प्लान ॾियणु सुठो आहे, लेकिन प्लान हुजण सां इहे थियणो ई खपे। ईअं न सोचो जो थींदो उहो सुठो, किनारो न करो। प्लान ॾियो लेकिन बालक बि ठहो, मालिक बि ठहो। ठाहिण जे टाइम मालिक ऐं फाइनल जे टाइम बालक ऐं मालिक ठहिण ईंदो आहे कि सिर्फ़ मालिक ठहिण ईंदो आहे? छो जे सभी होशियार आहियो न, मालिक जल्दी ठही वेंदा आहियो। त सेवा बि करणी आहे, सेवा खां पहिरियों स्वयं परिवर्तन, खुद जो परिवर्तन भी करणो आहे। ॿई खपनि। मधुबन निवासी भाउ भेण सां बाप दादा आबू जे भिन्न भिन्न स्थान ते सेवा में उपस्थित भाउ भेण सां हथ उठवाई। ॾिसो पीस पार्क भी कम न आहे। लंडन अमेरिका सभिनि खे भुलिजी वञो। जो पीस पार्क आहिनि वो कॉपी करण जी कोशिश कंदा आहिनि, लेकिन केतिरो बि कॉपी करण रूहानियत जी झलक त अची न सघंदी आहे, प्यार जी झलक त अची न सघंदी आहे। त महिनत जो फल मिलंदो आहे न। महिनत त सुठी कई आहे, प्यार सां महिनत कई आहे, सिर्फ़ पाणी न ॾिनो लेकिन प्यार जो पाणी ॾिनो। इन करे वायुमंडल न्यारो ऐं प्यारो आहे न। ऐं ज्ञान सरोवर वारा बि ॾाढा प्यार सां महिनत करनि था, सुठी रिज़ल्ट आहे। निश्चय बुद्धि सभिनि में नंबर 1 आहे। केतिरो बि कोई अची करे हिलाईंदो आहे, केतिरो बि कोई वञी करे हिलाईंदो आहे, न तैयार थींदो। मतलब ईअं उन समय चईंदा हूंदा, जेतिरो उहो न चईंदा आहिनि ओतिरो ई हा कंदा आहिनि। हिन करे निश्चय जी विजय थींदी आहे। तयारी थियणी आहे, बाप खे अचणो ई आहे। हिन जे लाइ मुबारक, निश्चय कई न। अच्छा तलैटी वारा भी मौज में अची विया आहिनि, मेलो मनाइण जी तयारी करनि था। अच्छा रौनक त खपे न, कोई नवीनता खपे। ओम शांति भवन जे हॉल में त सदा वेंदा ई आहे, लेकिन नवीनता भी खपे।
ऐं केतिरी आत्माउनि जो संकल्प पूरो थियो, उलना घटि थी वियो त तलैटी में ठीक तैयारी थिए थी न, वॾी ॻाल्हि त न लॻंदी आहे न, ख़ुशी में मुश्किल बि सहज थी वेंदी आहे न। अच्छा, आबू निवासी छा कंदा आहिनि? सहयोग जो साथ ॾींदा आहिनि न। कॾहिं बि कोई कार्य थींदो आहे त आबू निवासी कार्य करे वठंदा आहिनि। सुठो आहे, म्यूजियम बि सुठी सेवा करे थो, म्यूजियम वारा ॿार बि महिनत सुठी करनि था। अॼु बाबा जो मधुबन जा सभु ताना आहिनि उन्हनि सां मिलनि था। म्यूजियम जो हलंदो फिरंदो हिकु सेवा स्थान आहे। म्यूजियम बि केतिरी सेवा केंद्र खोलिया आहिनि, केतिरी आत्माउनि जी धरणी परिवर्तन कई। हिते त प्रभाव, हितां जो प्रभाव हुते स्थाननि ते बि कम में ईंदो आहे न, छो जो हिते अचण वारा फ्री हूंदा आहिनि त बुद्धि फ्री हुजण जे कारण प्रभाव सुठो पइजी वेंदो आहे, पोइ उहो ई कम में ईंदो आहे। त म्यूजियम जी सेवा बि घटि न आहे, सभी स्थाननि जी सेवा सुठी आहे। हिते ओम शांति भवन बि जो ग्रुप सम्झाईंदा आहिनि उहो बि सुठी सेवा आहे न, त सभु जगह सेवा सहज थींदी वेंदी आहे, प्रभाव पवंदो आहे। अच्छा, मधुबन वारा छा कंदा? मधुबन वारा सदा ही पंहिंजे खे आधार मूर्त उदार मूर्त समझो। साकार कर्म में मधुबन निवासी उदाहरण आहिनि ऐं आधार मूर्त बि आहिनि, छो जो बि रूहानी साधन खपे उहो सभु त मधुबन खां ई वेंदो आहे न। हिन करे मधुबन वारनि ये न समझो कि असां मधुबन जे कमरे में आयो है, पांडव भवन के अंदर आए, लेकिन हर कर्म में, हर संकल्प में, हर बोल में आधार मूर्त आयो असां। हर एक के विशेष, हर एक जो विशेषता ॾिसंदा आहिनि कर्म में, वाणी में, वो प्रैक्टिकल मधुबन में ही ॾिसंदा आहिनि। त सदा हर समय आधार मूर्त भी आयो, उदाहरण मूर्त भी आयो। चाहे सुठो कंदा आहियो त बि उदाहरण ठहींदा आहियो, मिक्स कंदा आहियो त बि उदाहरण थींदो आहे न। उदाहरण सभी मधुबन जो ई ॾींदा आहिनि। हिन करे एतिरो जिम्मेवारी जो वॾो ताज मधुबन निवासियुनि ते पयल आहे। अच्छा, संगम भवन जा थोड़ा आहिनि, लेकिन सेवा ॾाढी अथक कंदा आहिनि। संगम निवासी भागदौड़ जो कमु सुठो कंदा आहिनि। अच्छा, हॉस्पिटल जो छा हाल चाल आहे? हॉस्पिटल ॾाढो सुठो आहे, कि सुठो आहे। ॾिसो, हॉस्पिटल जी विशेषता छा आहे? वैसे सोचदा आहिनि कि पेशेंट कोई न हुजे, ऐं हॉस्पिटल सोचदी आहे कि पेशेंट अचनि। वैसे सोचदा आहिनि कि पेशेंट कोई भी न थे, बीमार थियण पसंदि करे, लेकिन हॉस्पिटल वारा सोचदा आहिनि पेशेंट अचे। अगर पेशेंट न ईंदा त उदास थी वेंदा। पेशेंट के पेशेंट में लाइन है, तो हॉस्पिटल में सिर्फ पेशेंट न, लेकिन पेशेंट धारण करण वाला पेशेंट भी ईंदा आहिनि। अच्छा, सभिनि खां ज्यादा हॉस्पिटल जो फ़ाइदो ब्राह्मणनि खे आहे। एम्बुलेंस में वेठा ऐं पहुची विया, सुठी मदद आहे न। हिकु त ब्राह्मणनि खे मदद आहे, ॿियो जो माण्हू सम्झंदा आहिनि कि कुझु न कंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि कि हा इहे कंदा आहिनि, ॾाढो कंदा आहिनि। हॉस्पिटल सेवा वधाई अथई न, कुझु न आहे, कुझु न खे कंदा आहिनि में परिवर्तन करे छॾनि। जे माण्हू चवंदा आहिनि कुझु न कंदा आहिनि, कुझु न कंदा आहिनि, त असां कुझु न खे कुझु करण में परिवर्तन करे छॾियो, ईअं आहे न। अच्छा, हॉस्पिटल वारा अगरि फुर्सत मिलंदी आहे त मन सां सेवा ॾाढी करो, हुन सां फुर्सत न मिलंदव। अच्छा, ओम शांति वरदान आहे। कमजोर संकल्पन जी जाल खे समाप्त करे परतंत्र जे बंधन सां मुक्त थियण वारा स्वतंत्र आत्मा ठहो। परतंत्रता जो बंधन पंहिंजे ही मन में व्यस्त कमजोर संकल्पन जी जाल आहे। इहा जाल क्वेश्चन जे रूप में हूंदी आहे। जॾहिं क्वेश्चन उठंदो आहे पतो न छा थींदो, ईअं त न थींदो, त जाल ठही वेंदो आहे। लेकिन संगम युगी ब्राह्मणनि जो हिकु ई समृद्ध संकल्प आहे, जो थींदो हुनमें कल्याण, श्रेष्ठ सुठे जे सुठो आहे। हिन समृद्ध संकल्प सां जाल खे समाप्त करे ॾियो त बंधन मुक्त स्वतंत्र आत्मा थी वेंदो। स्लोगन,
ज्ञानी और योगी तो आत्मा जो प्रैक्टिकल स्वरूप आहे नम्रता ऐं निर्भयता। ज्ञानी और योगी तो आत्मा जो प्रैक्टिकल स्वरूप छा आहे, हिकु त उहो ॾाढो नम्र हूंदो, ॾाढो सभिनि सां ॾाढो प्यार सां सॉफ्ट सां जेको जीअं हुन रीति हलंदो हुननि सां। ॿियो उहो निर्भय हूंदो, हुनखे कहिड़ी ॻाल्हि जो भय न हूंदो। जे बाबा वरदान में चई न ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं हिन सां बि भय थींदो न जॾहिं व्यर्थ संकल्पनि जो झाल। ऐं ॿिया बि काफ़ी प्रकार जा भय थींदा आहिनि। सभिनि प्रकार जे भय सां मुक्त हूंदी के ज्ञानी तू योगी तू आत्मा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।